नाज़रीन, पाकिस्तान बार काउंसिल पारां सीनियर वकील लतीफ़ आफिदी जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं त पाकिस्तान बार काउंसिल पारां सीनियर वकील लतीफ़ आफिदी जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जे बाइकाट जो ऐलान कयो वियो आहे। लतीफ़ आफिदी जे क़त्ल ख़िलाफ़ सुभाणे अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वेंदो, बार काउंसिल चयो आहे। अवांखे ॿुधायूं त पाकिस्तान बार काउंसिल पारां सीनियर वकील लतीफ़ आफिदी जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जे बाइकाट जो ऐलान कयो वियो आहे। लतीफ़ आफिदी जे क़त्ल ख़िलाफ़ सुभाणे अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वेंदो, बार काउंसिल चयो आहे। बार काउंसिल चयो त लतीफ़ आफिदी जे क़त्ल ख़िलाफ़ सुभाणे अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वेंदो। अवांखे अपडेट की त पाकिस्तान बार काउंसिल पारां सीनियर वकील लतीफ़ आफिदी जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं त पाकिस्तान बार काउंसिल पारां सीनियर वकील लतीफ़ आफिदी जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जे बाइकाट जो ऐलान कयो वियो आहे। लतीफ़ आफिदी जे क़त्ल ख़िलाफ़ सुभाणे अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वेंदो, बार काउंसिल पारां चिताव ॾिनो वियो आहे।